रात जो टाइम आ कुरान पढ़ा तो बुधे केर सारी मखलूकात निंद्र में आ जंहिंजे ॿिया निंद्र में उन कमा त जागा थो फर्श ते कुरान पढ़ण तो मोहम्मद करीम जो कम आहे अर्श ते तुंहिंजे ज़ुबान मुबारक में कुरान ॿुधण मां अल्लाह जी ज़ात जो कम आहे मूरा जो सब कुछ हिन में आहे हिन जो दीदार कयो त तव्हां जूं अखियूं छड़ी पवनि ज़ियारत ई थियो हिन में बस आहे दुनिया में कुरान जंहिंजे टेक ते बीठो आहे जो सॼो जहान कुरान आहे त दुनिया जो जहान आहे कुरान हलियो का शइ ज़मीन ते न रहंदी इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा कुरान का ॻाल्हियूं कंदा आहिनि फरमाए तो जरी कुरान हलियो यो को धोरी वेंदी ज़मीन कहिड़े तक मारे ज़मीन धोरी वेंदी ज़मीन पार पार कढी छॾाईंदी रड़ियूं माण्हुनि खां निकिरी वेंदियूं छा थी वियो आहे ज़मीन खे हज़ारनि सालनि जा मरी वियल ये खुंभनि जी कबरनि मां उथंदा छा चवंदा कालू या वैलना मंबसना मिन मरकबना हाज़ा मा वअदर रहमान कुरान सदको हिन जे नाले तो वर्दी मिलंदी हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून चवंदा कहियो इल्म कयो असां हिन आराम वारनि जायुनि तो कहियो छारियो तोड़े नांग कबर में डंगींदनि कबर जी भीड़ ईंदी जो ॿई प्यासरियूं पासरनि में मिली वेंदियूं मलाक मथों गुर्ज़ पिया ठोकींदनि तभी चवंदा उते बलाज़े अञा दर्दनाक ॾिहाड़ो आहे मथों वरंदी मिलंदी हाज़ा मा वअदर रहमान हे मां रब रहमान जो वाइदो आहे न मञण वारा इस्मा अल्लाह जी क़यामत त पतो पोइ कीअं पे मज़ाक़नि में हयाती गुज़ारे आहे आख़िरत ते यकीन न हुई मरी वञण खां पोइ जीअरे थियण ते यकीन न हुई मगी करे वॾाई करे दुनिया में मरी आई हज़ारें दुनिया में मुंहिंजा भाईवार कई सॼो जहान चवे तो न हो तॾहिं बि मां हिकिड़ो हुयुसि ॾाढी हंध जो सुभान अल्लाह सॼो जहान न हो तॾहिं बि हिकिड़ो हुयो हाणे सभु मरी वेंदा त बि हिकिड़ो हूंदो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान
ॾाढियूं चओ सुभान अल्लाह। सभ ते फना जो रब खे बका कंहिंखे आहे बका। ओ नवाब शाह वारो कमाल तो उनजो ॾिसो सॼी दुनिया खे मारींदो तो अचे पाण सदाई जीअरो आहे। अल्लाह ला इलाहा इन जुतियूं खयूं हल हाणे निंड खयूं थी वञे ॾाढियूं चओ सुभान अल्लाह। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। मां शहर जा माण्हू हिकु ई न वेंदो पर जेके मानी ऐं भत जे कॾा उहे मानी भत खादियूं हलिया विया पर जेके क़ुर वारा हा चयो हिन महिल ते वेठा। केतिरी जमात आहे नारो ईअं था हणो ॼण 3 ॾींहंनि जी बुख अथव। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। घणियूं रातियूं डिशन में टीवियुनि में वीसीआरनि में वेही अॼु की रात जो तक मारे हिन जो कदुर क़बर में पवंदो। जिते सभु छॾे वेंदई उते मथो क़ुर शाम करे जी बीह रहंदी। बंगले जी कहिड़ी शाम ओ ताक जी कहिड़ी शाम वन जी कहिड़ी शाम जो आहे सुभाणे न हूंदी। चओ हीअ अहिड़ी क़ुर जी शाम आहे जेका क़बर में बि कमु अचे हशर में बि कमु अचे समूरा चओ दुनिया में बि कमु अचे। जेको क़ुर पढ़ण में उॾारे चओ रूह बरू रब सां बि मिलाए। उहा ही हस्ती आहे मुंहिंजे करे न वेठा हो हिन दिलबर जे करे वेठा। मौलाना भी वाज़ सुनो कयो सिजल थे खां रहमत वसे थी पर तव्हांजे अख में झुनाई न आई आहे। तंहिंजी माना तव्हां सभु क़ुर जा पतंग ऐं परवाना वेठा हो सभु हिन दिलबर जे करे वेठा हो त घणियूं रातियूं गुज़री वयूं हयातीअ जूं मन अॼो की राति क़ुर मजीद ॿुधण में गुज़रे त अर्श वारो लेखो ई न करे। करीम आहे वो रहीम आहे। अल्लाह जी रहमत हेड़े तक मारे बहाना थी वियो माॾे लड़नि त मां लेखो ई न कयां। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। केरा सदाईंदी अरो अल्लाह अबो काॾे वियो जेको कुलनि ते खणी बज़ारियूं घुमाईंदो हो। अम्मा काॾे वई जेका गंद धोईंदी खीर पीआरींदी। ॿाहिरि काॾे विया जेके बाह बाह में ॾेई लोॾे हलंदा हुआ। ॿिया त दुनिया में विया मुर्शिद विया वली विया इमाम विया पर हो नबियनि जो सरदार ऐं बगदार बि चओ दुनिया जे जहान फानीअ खे छॾे वञी समूरा चओ जन्नत में पहुतो। किथे मदीने में रोज़े अतहर में आरामी आहे नबी जो रोज़ो जो बिस्त जो बाग आहे। रांदो केर रहण जो हक़ हो त मुंहिंजे हुजूर खे हो। जेको घिटीअ मां गुज़र कंदो हो त घिटी ख़ुशबू थी वेंदी हुई। जंहिंखे पघर मुबारक लिकरे त दुनिया जा अतर न पुॼनि। जेको झंगल मां गुज़र करे त वण टोड़ी अची जे मुंहिंजे मोहम्मद जी सलामी कंदा जॾहिं उहो न रहियो त तूं असां कीअं रहंदासीं।